मीरपुर वाक़े ते बि अफ़सोस कयो, हिते एहतजाज थियो, मीरपुर में थिए पियो, हिते थिए पियो। सिंधियुनि पार्टी मीरपुर ख़ासम बि असांजी तनज़ीम हुननि सां गॾु आहे। हिते बि असीं सॼी सिंध में हिन वाक़े जी असीं मज़ामत करियूं था। ऐं हीउ को पहिरियों वाक़ियो कोन्हे, मुख़्तलिफ़ वाक़िया कॾहिं लाड़काणे में, कॾहिं ॼामशोरे मुस्लिम यूनिवर्सिटी में, मुख़्तलिफ़ इदारनि में थींदा रहनि था, ख़ुदकशियुनि जी शिकिल में या मुख़्तलिफ़ में। ऐं इन जे पस मंज़र में असांजी इंतिज़ामियाऊं जेके इदारनि जूं आहिनि उहे जॾहिं शिकायत थी अचे उन्हनि ते तकिड़ो नोटिस न वठणु या वरी उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ सिफ़ारिशूं जेके अची थियूं वञनि, उन करे उन ते थधो हथु था रखनि, जंहिंजे करे हीअ वाक़िया थियनि था। इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे, पर असीं इन जी घुर था करियूं त उन्हनि खे जवाबदार जेके ज़ाहिर कया आहिनि फ़रियादियुनि, उन्हनि खे पहिरीं गिरफ़्त मांदो वञे, उन्हनि खे गिरफ़्तारी आंदी वञे ऐं पोइ सुठा ऑफिसर रखी तहक़ीक़ात करे जे इन खां सवाबु कयो ॿियो आहे उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे। मुल्क में तेज़ी सां वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी, उन ते ॻणिती जो इज़हार कयो वियो। पेट्रोलियम प्राइसिस वधिया, उन में असांजे हुकुमरान जमायतुनि या हुकुमरान इतिहाद को मौज़ून फ़ैसिलो न कयो। असां उन वक़्तु बि घुर कई त पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी 100% ख़तमु कई। पाकिस्तान जा जेके टैक्सिस आहिनि पर उन में सिर्फ़ु अधु पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ख़तमु कई वई। लेकिन वक़्ती तौर ते कुझु महीननि लाइ जेसिताईं जंग आहे या प्राइसिस हाई आहिनि, $100 खां मथे आहिनि पर बैरल, त तेसिताईं असांखे सभु टैक्सिस ख़तमु कनि, पर उहे अधूरा कयूं, जंहिंजे करे तेज़ी सां महांगाई वधी वई आहे। हींअर ज़राअत में पोखीअ जो टाइम आहे, कॉटन सोइंग आहे, ॿी आहे, त उन में ₹525 डीज़ल जो ऐं सम्झो पियो ज़राअत में वारे में कोन्हे ईंदो, जंहिंजे करे हिन साल पोखी बि घटि थियण जा इम्कान आहिनि। ॿ, इंडस्ट्री में हिन ट्रांसपोर्ट जे करे उनजो इनपुट्स कॉस्ट वधंदी, जंहिंजे करे एक्सपोर्ट्स बि पाकिस्तान जूं घटिबियूं। ॿियो, वापार जी हर शइ जेका उन्हनि सां हिकिड़े शहर मां ॿिए ते ट्रांसपोर्ट थींदी, त ॿियनि शयुनि सां गॾु खाधे जूं शयूं बि महांगियूं थींदियूं। ऐं सम्झां पियो त एतिरी माण्हू ख़ुशहाल कोन्हनि जो इन में सर्वाइव करे सघनि। सिंध जी आदमशुमारी जो 3 हिसो अॻे ई गुरबत जी लकीर खां हेठि आहे। पाकिस्तान जी मजमूई तौर ते 29% खां मथे गुरबत जी लकीर खां त पंहिंजी किथे पहुचंदासीं। यानी गुरबत जी लकीर खां हेठि माण्हू जेको सिर्फ़ु हिकिड़ो वेलो माना मानी खाए, 2 वेला न खाई सघे, उन्हनि जो तइदादु वधंदो, बेरोज़गारनि जो तइदादु वधंदो, त अमन अमान जो मसइलो थींदो। ऐं सम्झां पियो त मुल्क लाइ इहो चङो न आहे। उन करे हुकूमत खे संजीदा क़दम वठी हिकदमि पंहिंजा टैक्सिस वक़्ती तौर ते ख़तमु करणु घुरिजनि, त जीअं माण्हुनि तां हींअर बोझ खाधे जे शयुनि तां ऐं पेट्रोलियम जी शयुनि तां टैक्सिस पंहिंजा ख़तमु कनि, त माण्हुनि खे सस्तो खाधो ऐं सस्तो सफ़र थी सघे।